नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मातली में ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली जे तक PS70 मातली में नंढी चूंड जे लाइ पोलिंग जारी है, जेका सुबुह जो 8 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदी। इहा सीट पीपल्स पार्टी जे असेंबली मेंबर बशीर हालेपोटो जे लाॾाणे सबबु ख़ाली थी, जंहिं ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार हाजी मोहम्मद ॾाॾा हालेपोटो ऐं JUI सिंध जे मौलाना गुल हसन विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान है। इंतज़ामिया 123 पोलिंग स्टेशन मां 41 खे हसास ऐं 12 खे इंतहाई असास करार ॾिनो आहे। इन हवाले सां DC बदीन जो चवण आहे त पोलिंग कोरोना SOPs तहत कराई पई वञे। वोटर्स SOPs तहत मार्क्स पहिरीं अचनि। वोटर्स समाजी विथी तहत पोलिंग स्टेशन में वेंदा, जॾहिं त पोलिंग स्टेशन जे ॿाहिरियां गोल दायरा लॻाया विया आहिनि। DC वधीक चयो त इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते कैमरा लगाया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।